सिंधु देश मुक़दरा साईं GM सैयद रहबरा। दोस्तों, साथियों, सजणों, सिंध वासियों, जिए सिंधु देश। जिए सिंध फ्रीडम मूवमेंट पारां शुरू कयल आगाही हफ़्तवार प्रोग्राम जेको हर छंछर ते असां सिंध जे क़ौमी मसइलनि ऐं उन्हनि जे हल ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं फेसबुक लाइव ज़रिए। अॼोके हफ़्तवार प्रोग्राम में मां तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार चवां थो। जीअं त गुज़िरियल हफ़्ते मां ट्रेवल करे रहियो हुयुसि, इन जे करे बहरिया टाउन जो जेको धारणो हलियो पिए उन वक़्तु मां लाइव न अची सघियो हुउसि, पर मां जस ॾियां थो पंहिंजे सिंध जे सभिनी भाइरनि खे, भेणुनि खे, क़ौमी तहरीक खे, सभिनी दोस्तनि खे जन भरपूर नमूने सां उन धरणे खे कामयाबु कयो। जॾहिं त मां जस ॾींदुसि पंहिंजे मरकज़ी बॉडी जीए सिंध फ्रीडम मूवमेंट जी, जन पिणु हिकु ज़बरदस्त शानदार रैली कढी। दोस्तों, बहरिया टाउन जो जेको धरणो सिंध एक्शन कमेटीअ जे सॾ ते लॻो, जंहिंमें सिंध जे समूरे शहूर, सिंध जे झर झंग मां आयल सिंध वासियुनि गॾिजी रियासत खे, पीपीअ खे, धारियनि खे हिकिड़ो पैगाम ॾिनो त सिंध जी वालार नामंज़ूर आहे। हाणे वधीक सिंध जी वालार ते को बि सौदो न थींदो। इन्हे प्रोग्राम जे हवाले सां अॼोको जेको मुंहिंजो मौज़ू बि इहो ई आहे त सिंधु बहरिया टाउन वारो धरणो ऐं उन धरणे खां पोइ जुड़ंदड़ सूरत हाल जेका सियासी हवाले सां असांखे क़ौमी तहरीक जे नज़र में ॾिसणु घुरिजे। जॾहिं त जिस्कम चेयरमैन असांजे महबूब शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे फर्ज़ंद मोहतरम सनान ख़ान कुरैशीअ खे मुसलसल जेको सो अञा ताईं खंबे गुम कयो वियो हो, हाणे ज़ाहिर कयो अथनि, पर उनखे टार्चर सेल में सख़्तियूं बर्दाश्त करणियूं पई थियूं पवनि, ज़हनी ऐं जिस्मानी। जॾहिं त सिंध जा सवें हज़ारे कारकुन मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां तारुक़ रखंदड़ उन्हनि खे अरेस्ट कयो वियो ऐं हींअर बि जेको सो काफ़ी दोस्त असांजा गुम आहिनि। उन खां पोइ असां इन पासे ते बि ॻाल्हाईंदासीं त सिर्फ़ु क़ौमी जीए सिंध क़ौमी महाज़ ते ई इहो ऑपरेशन छो थियो ऐं कीअं तकड़ियूं जेको सो उन्हनि ते चढ़ाई, घर ते जेका चढ़ाई कई वई, चादर ऐं चौदीवारीअ जो जेको पामाल कयो वियो, त उन ते बि पाण अॼु ॻाल्हाईंदासीं। जॾहिं त असां हिकु इहा बि ॻाल्हि अॼु तफ़सीली डिस्कस कंदासीं त जीअं त सिंध जे क़ौमी तहरीक खे, सिंधियुनि खे मुसलसल तौरु सियासी हवाले सां दॿायो पियो थो वञे, प्रेशर क्रिएट कयो पियो थो वञे त जीअं सिंध जी जदोजहद खे, सिंध जी क़ौमी तहरीक खे रंडाए सघिजे। उन में न सिर्फ़ु रियासत इन्वॉल्व आहे, पर पीपी गवर्नमेंट पिणु इन्वॉल्व आहे। जॾहिं त असांजा कुझु सिंधी दोस्त, सिंध जा जेके क़ौमी तहरीक सां जुड़ियल आहिनि, उहे पिणु काफ़ी जेको सो रंडकूं पैदा कनि पिया था। त असांखे इन्हनि सभिनी मामलनि खे ॾिसणु घुरिजे ऐं जॾहिं त वरी हलनि तरफ़ बि असांखे ध्यानु करिणो पवंदो त हिन गंभीर सूरत हाल में असां वटि कहिड़ा ऑप्शन्स आहिनि या असां कहिड़ा कहिड़ा हल कढी सघूं था। त हिननि सभिनी पासनि ते मां मुख़्तसिर सभिनी पासनि ते ॻाल्हाईंदुसि ऐं हींअर जेका सूरत हाल जुड़ी पई थी या अॻिते असांखे कहिड़ा स्टेप खणणा आहिनि, त इन्हनि सभिनी मामलनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। साथियो, जीअं त
दुनिया जूं मज़लूम क़ौमूं जेके बि हूंदियूं आहिनि उहे पंहिंजे धरतीअ जो बचाउ, उहे पंहिंजे वतन जो बचाउ ऐं दुश्मन सां मुहाॾे अटकाइण जो हिकिड़ो बुनियादी हक़ रखंदियूं आहिनि। जेकॾहिं दुनिया जी का बि तारीख़ी क़ौम या का बि कंहिं बि धरती वासी जेके ग़ुलामीअ में घारनि पिया था, त इहो उन्हनि जो जनीवा अकार्ड मुताबिक़ हक़ आहे त हू पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे धरतीअ लाइ, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजी शिनाख़्त लाइ ऐं ग़ुलामीअ मां निजात लाइ सभु रस्ता इख़्तियार करे सघनि था। उहे रस्ता जेको सो इनक़लाबी क़दम में कहिड़े बि हवाले सां हुजनि। मुंहिंजे ख़्याल में त 6 तारीख़ जो जेको तारीख़ साज़ धरणो लॻो, इहा हिकिड़ी कावड़ हुई सिंधियुनि जे शऊर जी हिकु कावड़ हुई, जेके रियासत खे ॿुधाइणु चाहिनि पिया त असां हाणे वधीक ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं, असां हाणे वधीक पंहिंजे वतन जी वालार बर्दाश्त न कंदासीं, न ई असां जेको सो हींअर वधीक धारियनि खे बर्दाश्त कंदासीं। त उन हवाले सां सिंध जे मां उन्हनि सभिनी सॼणनि खे, सिंध वासियुनि खे इहा मुबारक ॾियां थो त ही हेॾो अज़ीम शान धरणो लॻो ऐं जंहिंमें आम माण्हू, सिंध जे आम माण्हू बि अचे हिसो वरितो ऐं असां दुनिया ताईं पंहिंजो मौक़िफ़ पहुचायो। न सिर्फ़ु दुनिया ताईं पर सिंध में रहंदड़ बि जेके बि सिंध जा दुश्मन आहिनि, असां उन्हनि खे बि हिकिड़ो न्यापो पहुचायोसीं त सिंध ते जेको बि चढ़त कंदो, सिंध सां जेको बि बेवाजबी कंदो, सिंधियुनि सां जेको बि बेवाजबी कंदो, उन जे लाइ सख़्ती सिंध में ॾिनी वेंदी। इहो असांजो फितरी हक़ आहे। इहो हक़ असां खां केर बि खसे नथो सघे त असां पंहिंजे धरतीअ जो दिफ़ा कयूं। असां कंहिं ते चढ़त नथा कयूं, असां ते ॿाहिरियां चढ़त बि था कनि। ऐं उन चढ़त खे असांखे रोकण लाइ, असांखे उन चढ़त खे मुंहुं ॾियण लाइ लाज़मी ॻाल्हि आहे त असां पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदासीं, छो जो हीअ धरती असांजी आहे। हीअ धरती कंहिं अफ़गानीअ जी, कंहिं पंजाबीअ जी, कंहिं महाजर जी, कंहिं धारीअ जी न आहे। न, हीअ धरती असांजी आहे, हीअ धरती सिंधियुनि जी आहे। सिंध जो हर इंच सिंधियुनि जो आहे। सिंध जे ज़मीन जो पाणी सिंधियुनि जो आहे। सिंध जे नेचुरल रिसोर्सिस या सिंध जा जेके बि मुआशी असांजा इकॉनॉमिकल असेट्स आहिनि, उहे सभु सिंधियुनि जा आहिनि। उन्हनि ते पहिरियों हक़ु सिंध जो आहे। त हिन जेका धरणो लॻो, उन धरणे में न सिर्फ़ु सिंध में पर इंटरनेशनल लेवल ते बि जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अमेरिका में काफ़ी दोस्तनि जेको सो प्रोग्राम कया ऐं इहा जेका सो हिकु पंहिंजे सिंध सां, सिंध वासियुनि सां, क़ौमी तहरीक सां, सिंध एक्शन कमेटीअ सां जेको सो उन जी हिमायत कई ऐं ह्यूस्टन अमेरिका में, वाशिंगटन DC में, न्यूयॉर्क में काफ़ी दोस्तनि जेको सो अदड़ियुनि भेणूं काफ़ी निकिरी आयूं ऐं सभिनी पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। जॾहिं त लंडन में पिणु काफ़ी दोस्तनि जेको सो लंडन, दुबई, सऊदी, माना ही पहिरियों दफ़ो असांखे ईअं ॾिसण में आयो त सोशल मीडिया खां वेंदे जेके ॿाहिरि ओवरसीज़ सिंधी रहनि था, उन्हनि बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु कावड़ जो इज़हार कयो, धारियुनि जे ख़िलाफ़ु कावड़ जो इज़हार कयो ऐं पंहिंजी क़ौमी तहरीक सां गॾिजी बीठा। त मां उन्हनि सभिनी दोस्तनि खे बि जेको सो जस ॾींदुसि त जन हिमत कई ऐं सिंध जे हिन मामले ते, ही सॼो मामिलो जेको सो धारी आबादकारी ऐं सिंध जे ज़मीनुनि ऐं वसीलनि जी जेका लुटमार आहे, ही सॼो मसइलो उन ख़िलाफ़ु हुयो। जॾहिं त उते ई असां ॾिसूं था त इन धरणे में कुझु नौजवाननि या जेके दोस्त उते धरणे में हुया, त उन्हनि जज़्बात में अची जेको सो कुझु कारवायूं बि कयूं। हाणे इहो हिकिड़ो नेचुरल रिएक्शन आहे।
त उन नेचुरल रिएक्शन खे केर बि रोके नथो सघे। जॾहिं मसलन जेकॾहिं केरु असांजे घर में अची करे घिड़े ऐं असांजे घर में चढ़त करे ऐं उते असांजो प्लाट वालारे या उते पंहिंजो घर ठाहे, असांजे घर में ई घर ठाहे, त लाज़मी ॻाल्हि आहे त असांखे तकलीफ़ थींदी। त जॾहिं सिंध बि असांजो घर आहे, असांजी माउ आहे, असांजी धरती आहे, त उन धरतीअ ते जॾहिं अचे ॿाहिरियां बिल्डर्स, माफ़िया, रियासत जा वंगारू, सिंध हुकूमत जा जेको सो वाठा जेॾी महिल अचे सिंध जे ज़मीनुनि ते, सिंध जे मिल्कियतुनि ते कब्ज़ा कंदा, सिंध जे घरनि ते कब्ज़ा कंदा, त लाज़मी ॻाल्हि आहे उन जो रिएक्शन ईंदो। त इहो जेको बि रिएक्शन थियो आहे इहो हिकिड़ो फितरी अमल हुयो। पर कुझु दलाल, कुझु सिंध अमड़ जा जेको सो हरामी पुट ऐं कुझु रियासती अदीब, लेखक या उहे माण्हू जेके अवार्डनि जे चकर में हूंदा आहिनि, उन्हनि सिंधियुनि खे लोइणु शुरू कयो, सिंध वासियुनि खे लोइणु शुरू कयो, जेको कॾहिं बि हिकिड़ो सुठो अमल न हुयो। छो जो इहे ई सभु माण्हू जॾहिं फ़लस्तीन या कश्मीर जे माण्हुनि खे पत्थर या झेड़ो करणु या दिफ़ा करण खे सही सम्झनि था, त जेकॾहिं सिंध जो माण्हू उहो ई दिफ़ा करे थो, त पोइ तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी थी थिए। त इहा हिकिड़ी बिल्कुलु माना गैर मंतकी ॻाल्हि थी वञे त तव्हां जॾहिं ॿियनि सभिनी जी, दुनिया में जेके बि मज़लूम माण्हू आहिनि, तव्हां उन्हनि जी हिमायत कयो था, ऐं जॾहिं सिंध जो माण्हू पंहिंजे हक़ लाइ, पंहिंजे धरतीअ जे दिफ़ा लाइ, वतन लाइ जेॾी महिल को अमल करे थो, त तव्हां जेको सो उनखे लोहियो था। इहा मुनाफ़िकी आहे सही सिधी, अहिड़ी मुनाफ़िकी जेका यानी धरतीअ खे पुठी ॾियण बराबरि आहे, क़ौमी गद्दारी आहे। त तव्हांखे दुनिया जहान जी, इंसानियत जी, मुसलमाननि जी, सभिनी जी फ़िकिर आहे, पर जॾहिं धरतीअ वारा पंहिंजे धरतीअ जे दिफ़ा लाइ जेको सो निकिरनि था, त तव्हां उन्हनि खे दहशतगर्द था कोठियो, उन्हनि खे लोहियो था, त तव्हां जेको सो भंजटाह था कयो। मां उन्हनि सभिनी लेखकनि, रियासती दलालनि खां पुछणु थो चाहियां, जेके सिंध जा हिलाली बच्चा न आहिनि, मां उन्हनि खां पुछणु थो चाहियां त तव्हांजे घर में अचे केरु जेकॾहिं घिड़े ऐं तव्हां सां बेवाजबी करे, त उन महिल तव्हांजो अमल छा हूंदो? पंहिंजे दिलि ते हथु रखो त तव्हां जॾहिं कश्मीर जे हिकिड़े ॿार जो हथ में पत्थर खयल जो फ़ोटू रखी ऐं तव्हां जेको सो फ़ोटू सेशन त कयो था, पर जॾहिं सिंध जे ज़मीन ते, सिंध जे पुराणियुनि वसंदियुनि ते, सिंध जे पुराणियुनि वसंदियुनि ते जेॾी महिल चढ़ाई थी थिए, बिल्डोज़र था अचनि, रियासती दलाल अचे, मिलिट्री जा माण्हू अचे ऐं प्राइवेट जेको सो गार्ड अचे या सिंध पुलिस हुजे, अचे सिंधियुनि खे, सिंध जे नियाणियुनि खे चगुनि मां वठी रोड ते घेले थी ऐं सिंधियुनि जा घर था था वञनि, उन महिल तव्हांजा चप सुबियल आहिनि, पर तव्हांखे उन महिल कावड़ थी अचे त जेको सो कंहिं गेट छो टोड़ियो, बहरिया टाउन जो गेट छो टोड़ियो, उते सिंधी बि रहनि था। अड़े बाबा, सिंधी घणा था रहनि बहरिया टाउन में, सॼी ॿाहिरी मखलूक आहे। ऐं हींअर जेके ही डिफेंस हाउसिंग अथॉरिटी थी ठहे, छा सिंधियुनि वटि खाइण लाइ पैसो कोन्हे, पाणी सही कोन थो मिले असां वटि, ऐं धारिया असां वटि कहिड़ो पैसो आहे जो असां 50-50 लख जी, 40-40 लख जी, 30-30 लख जी, 5-5 करोड़ जी असां प्रॉपर्टी वठूं बहरिया टाउन ऐं सिविल डिफेंस अथॉरिटीअ में या ॿियनि प्रोजेक्ट्स में। न, असां सिंध जो माण्हू गुरबत में बि थो घारे, ऐं इहे जेके बि प्रोजेक्ट ठहनि था इहे ॿाहिरियुनि जा आहिनि, ऐं इन में धारिया अचे जेको सो रहंदा। मां अॻ में बि काफ़ी दफ़ा इन धारी आबादगारीअ ते प्रोग्राम करे चुको आहियां।
2018 में रेवेन्यू डिपार्टमेंट जी रिपोर्ट पई आहे सोशल मीडिया ते, तव्हां गूगल ते सर्च कयो, उन में सिधो सो लिखियलु आहे त सिंध जी 95% हिन गुज़िरियल 10 सालनि में जेका बि ज़मीन जी ख़रीद फ़रोख्त थी आहे या लैंड डिपार्टमेंट जी रिपोर्ट आहे त 95% उहा सॼी जेका ज़मीन सिंध जी विकिरो थी आहे उन जी उहा धारियनि खे विकिरो कई वई आहे। हाणे जॾहिं धारियनि खे ज़मीनूं विकिरो कयूं थियूं वञनि त उते रिहाइश बि त धारिया ई इख़्तियार कंदा न। मसलन कुझु दोस्तनि जो इहो बि चवणु हुयो त जेको सो जॾहिं बहरिया टाउन ठहे पई त उन महिल जेको सो दोस्तनि सुजाॻी छो न कई, अॼु छो सुजाॻी कई आहे। बाबा उन टाइम बि सिंध जे माण्हुनि, सिंध जे क़ौमी तहरीक इन ख़िलाफ़ या मुख़्तलिफ़ सुजाॻ धुरियुनि बहरिया टाउन या सिंध में जेके बि नवां प्रोजेक्ट ठहिया आहिनि उन्हनि जी मज़म्मत कई हुई ऐं उन लाइ रुकावटूं विधियूं। पर जीअं त असांजा कुझु वेकाऊ क़ौमी तहरीक जा या कुझु अहिड़ा किरदार जन ज़ाती प्लाट वरिता, उते घर वरिता या पैसा वरिता या मिल्कियतूं वरितियूं, उन जे करे असांखे नुक़सानु थियो। इहो सदाईं असांखे नुक़सानु थींदो आयो आहे। पर हींअर ही जेका बि अमल थियो आहे 6 जून वारो, धरणे वारो, उन में क़ौमी शऊर ऐं आम माण्हू हो, उन में आम माण्हू हो जेको सम्झी चुको आहे हींअर त सिंध असांखां खसी पई थी वञे, सिंध असांजे हथनि मां निकिरे पई थी, सिंध जी ज़मीन असांजे पेरनि जे हेठां खिसकंदी पई थी वञे, त असांखे हिन वक़्तु सिंध जी मालिकी करणी पवंदी। जेके बि सिंध जा गदार आहिनि उहे रियासत आहे, उहा पीपी आहे या पंहिंजा क़ौमी तहरीक जा, या सिंध जा उहे माण्हू जेके रियासत जे पेरोल ते आहिनि, वफ़ाक़ जे पेरोल ते आहिनि, जेके सिंधी माण्हुनि खे भुलाइनि पिया था, उन्हनि सभिनी जी रस्ता रोक करणी पवंदी। न कंदासीं, दुश्मन खे वाइखो न कंदासीं त असां कॾहिं बि सिंध जो बचाव न करे सघंदासीं। हाणे हिन मामले ते हिकिड़ी ॿी अहम जेका ॻाल्हि थी आहे उहा इहा थी, असांखे ॾिसण में आई त जिस्कम खे ख़ासि करे टारगेट बणायो वियो। हाणे जिस्कम बशीर ख़ान खे टारगेट छाजे करे बणायो वियो, या सनान ख़ान खे अरेस्ट कयो वियो, वरी जेॾी महिल ॿीहर गॾिजाणी घुराई वई गुलशन हदीद में त वरी उन जी मुखबरी थी आहे, उन गॾिजाणीअ जी मुखबरी थी आहे। ऐं असां इन में कोशिशि में आहियां मां त असां उन्हनि मुखबरनि जी जांच कयूं ऐं जेके पाण में ई वेठल असां में गदार आहिनि त उन्हनि गदारनि खे वाइखो कयूं ऐं उन्हनि खे जेको सो इबरत जो निशान बणायूं। छो जो जेको बि ही अमल सॼो थियो आहे उहो अमल प्री प्लान्ड थियो आहे। रियासत खे ख़बर आहे त जिस्कम सभिनी तंज़ीमुनि जी साईं GM सैयद खां पोइ शहीद बशीर ख़ान कुरैशी हिकु अहिड़ी फिगर हुई जेका सिंध जी महबूब अॻवान तौरु उभरी आई। जिस्कम ई जेको सो हींअर रियासत जे उते ताव जो शिकार छो आहे, उन जो इहो ई कारण आहे त रियासत खे ख़बर आहे त GS सिंध जे तंज़ीमुनि जी जेका मदर विंग आहे या नर्सरी जिथां खां GS सिंध जा कारकुन निकिरनि था उहा जिस्कम ई आहे। मां हींअर चीफ ऑर्गेनाइज़र आहियां GS सिंध फ्रीडम मूवमेंट जो, पर मां जिसाफ़ बशीर ख़ान कुरैशीअ जो यूनिवर्सिटीअ में, मां क़ाइदे आवाम यूनिवर्सिटीअ में मां उहिदेदार रहियो आहियां, त असांजी शुरूआति जेका सो जिसाफ़ खां ई थी आहे। त इन करे असां जिसाफ़ खे जीअं सिंध धरतीअ खे पंहिंजी माउ था सम्झूं, ईअं ई जिस्कम शहीद बशीर ख़ान या मोहतरम सनान ख़ान या शहीद बशीर ख़ान जी फैमिली असांजे लाइ तमामु इज़त लाइक़ु आहे। ऐं असां उन फैमिली, हिन तंज़ीम जिस्कम जी हर हिमायत, हर लेवल ते असां उन्हनि सां गॾु बीहंदासीं, असां उन्हनि खे अकेलो न छॾींदासीं।
छो जो इहो ई सिंध जे हक़ में आहे, इहो ई असांजे हक़ में आहे, इहो ई असां सभिनी जे भलाईअ जे हक़ में आहे। त जिस्कम खे ख़ासि निशानो बणायो वियो ऐं रियासत खे ख़बर आहे त केॾीमहिल बि का बि चइण गऊ थी त वरी जिस्कम जेको सो रोड रस्ता ऐं ही मामला वधी वेंदा। इन जे करे हिननि जिस्कम ते ख़ासि जेको सो जेका बि जिस्कम जे ख़िलाफ़ चढ़त कई आहे उहो उन जो सबबु इहो ई हुयो। बाक़ी रियासत खे ख़बर आहे त जेके बि क़यादतूं आहिनि जेके पाकिस्तान जी सियासत कनि थियूं या पार्लियामेंट जी सियासत कनि थियूं त उन्हनि खे वरी बि घेरे सघिजे थो, पर कुझु अहिड़ियूं तंज़ीमूं आहिनि जेके रियासत जे पेरोल ते न आहिनि, जेके रियासत जे दायरे में नथियूं कमु कनि, त लाज़मी ॻाल्हि आहे उहे तंज़ीमूं रियासत जे लाइ अखि में कंडो आहिनि। इन्हे सॼे अमल में जेको सो सनान ख़ान खे जेको गिरफ़्तार कयो वियो, खंभियो वियो ऐं सिंध जे हज़ारे नौजवाननि खे अदड़ियुनि खे गिरफ़्तार कयो वियो, तंग कयो वियो, जंहिंमें पुलिस, सिंध पुलिस ऐं रेंजर्स जेका सो शामिल हुई ऐं ॻुझा इदारा जेको सो हुया। त ही जेको बि अमल थियो आहे इहो तमामु मज़मत जोॻो आहे ऐं असां तेसि ताईं चुप न वेहंदासीं जेसि ताईं ही जेके बि कूड़ा केस सिंधियुनि जे मथां, सिंध जे क़ौमी तहरीक जे मथां लॻाया विया आहिनि, इहे ख़तमु नथा थियनि ऐं सिंध जो हर नौजवान ऐं हर बचो जेको जेलनि में आहे अॼु, त उहो घरु वापसि नथो अचे। हिन हवाले सां मां सिंध जे वकीलनि खे पिणु जेको सो सलाम पेश कयां थो, जन एॾी मुर्सी कई, एतिरी हिमत कई ऐं सिंध जे लाइ, सिंध अमड़ जे लाइ, जीए सिंध जे लाइ, सिंध जे क़ौमी तहरीक लाइ गॾिजी उथी अचे, गॾु बीही रहिया ऐं कोर्टुनि में अल ऐलान हिननि सभिनी वकीलनि चयो त असां सिंध जो केस विढ़ंदासीं, असां सिंध जे क़ौमी तहरीक ऐं नौजवाननि जो केस विढ़ंदासीं। त मां सिंध जे वकीलनि खे पिणु सलाम पेश कयां थो। बाक़ी हिकिड़ो तासुर इहो वञे बि थो हेठि त जेको सो ही धरणो या ही जेका बि एहतिजाज या ही जेके बि अमल आहिनि उहे सिर्फ़ु पीपीअ जे ख़िलाफ़ु आहिनि, न असां जो पहिरियों दुश्मन रियासत आहे, ही सॼी चाल रियासत आहे, पीपी त सिर्फ़ु दलाल जो कमु थी करे। असांजो दुश्मन पाकिस्तान आहे, सिंध जो दुश्मन पाकिस्तान आहे, पाकिस्तानी एजेंसियूं हुन पाकिस्तान जी जेके इदारा आहिनि सिंध जा असुल दुश्मन उहे आहिनि। पीपी वारा त 10% कमीशन ते सिंध खे खपाईंदा रहिया आहिनि। असुल दुश्मन, असुल हिन सॼे ज़ुल्म ऐं ही जेको सिंध सां चढ़त पई थी थिए उन जे पोयां कंहिंजा हथ आहिनि, उहे ॻुझा हथ रियासत जा ई आहिनि। मलक रियाज़ कंहिंजो टाउट आहे, कंहिंजो पार्टनर आहे, इहो फ़ौजनि जो ई पार्टनर आहे। या जेकॾहिं बहरिया टाउन खे त छॾियूं असां, जेका डिफेंस हाउसिंग अथॉरिटी आहे उन जो मालिक केरु आहे, नेवल ऑफिसर्स कॉलोनी आहे उन जो जेको सो जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि जो मालिक केरु आहे। त ही जेके बि धारियुनि जा प्रोजेक्ट या सिंध खे जेको सो कॉलोनीअ में, मुस्तक़िल कॉलोनीअ में तब्दील करण जो जेको प्लान आहे उहो पाकिस्तानी रियासत जो आहे। पीपी दलाल जो किरदारु अदा थी करे, पर उन जो इहो मक़सदु कोन्हे त गद्दारी या पीपी जेको सो गद्दारीअ जे ज़िमरे मां निकिरी थी वञे, न। पीपी अॼु ताईं जेका बि क़ौमी तहरीक सां, सिंध सां, साईं GM सैद सां जेका बि दुश्मनी कई आहे, सिंधु देश जी जेका बि अॼु ताईं मुखालफ़त कई आहे, या उन में MQM पाकिस्तान हुजे जेका उन्हनि दुश्मनी कई आहे, असां उन्हनि सभिनी शयुनि खे सम्झूं था। ताज़ो कल्ह कराचीअ में शायदि पीपीअ वारनि ऐं MQM पाकिस्तान वारनि ऐं रियासती दलालनि
सिंधु देश जे ख़िलाफ़ चाकिंग कराई आहे। हाणे ही छा था सम्झनि, चाकिंग कराए सिंध जा नौजवान ॿधाए क़ौमी तहरीक खे सख़्ती ॾेई करे असांखे सिंध तां, सिंध जे आज़ादीअ तां या असांखे मुस्तक़िल ग़ुलामीअ में ही धिके छॾींदा? न, कॾहिं बि न। सिंध असांजी धरती आहे, कल्ह बि हुई, अॼु बि हुई ऐं हमेशह रहंदी। असां हिननि सभिनी खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां केॾियूं बि कोशिशूं कयो, केॾियूं बि तकलीफ़ूं आणियूं, केतिरियूं बि सख़्तियूं कयो, पर साईं जीएम सैद जा पोइ लॻ कॾहिं बि पंहिंजे मौक़िफ़ तां, पंहिंजे वतन तां, पंहिंजे धरतीअ जे मालिकीअ तां हथ न खणंदा। ऐं असांजी नज़र में सभु आहिनि, सभिनी खे ॾिसूं पिया था त केरु धरतीअ जो पुटु आहे ऐं केरु जेको सो हरामी ॿारु आहे, केरु हिलाली ॿारु आहे। ऐं उन्हनि सभिनी जो असां जेको सो बिल्कुलु हिसाब वठंदासीं ऐं उन्हनि सभिनी खे असां सिंध मां जेसि ताईं इन्हनि धारियुनि जी निकाली न थींदी, इहो बहरिया टाउन जेसि ताईं सिंध वासियुनि खे न मिलंदो, सिंध जा ग़रीब मारूअड़ा जेके झुगियुनि में रहनि था, कखावनि घरनि में रहनि था, इहे सभु बिल्डिंगूं असां सिंध जे माण्हुनि खे ॾींदासीं ऐं सिंध जे माण्हुनि जो हक़ आहे इन ते। जेसि ताईं हिकु बि धारियो सिंध में हूंदो त असां उन्हनि सां इहा वेड़ जारी रखंदासीं। दोस्तो, जीअं त मां हिते कुझु ॾींहं अॻु में मां जेको सो सफ़र में हुयुसि त मां तव्हांखे ॿुधायो त मां हुर गोरीला जंग किताब जो मुतालो बि कयो, त उन में कुझु अहिड़ियूं बि हींअर ख़बरूं आयूं पे त उन ई हवाले सां मूंखे इहो ज़हन में आयो त मां तव्हां सां शेयर कंदो हलां। त जीअं मोहतरम सनान ख़ान कुरैशीअ खे खंभियो वियो, गिरफ़्तार कयो वियो, त उन खां पोइ कुझु दोस्तनि या जेको सो जीअं शहीद बशीर ख़ान खे गिरफ़्तार कयो वेंदो त सॼी सिंध बंदि थी वेंदी हुई, पर एतिरो रद्द अमल न अची सघियो हींअर। त उन कारण मां तव्हां सां हिकिड़ो वाक़ियो शेयर कंदुसि। हुर गोरीला जंग में जॾहिं सूर्य बादशाह खे पहिरियों दफ़ो जेको सो रियासत क़ैद कयो हो, त उन वक़्तु सिंध में का बि तहरीक न हली हुई ऐं साईंअ जी सूर्य बादशाह जी आज़ादीअ लाइ का बि जेको सो अमल न कया विया। त जॾहिं साईं सूर्य बादशाह ॿाहिरि आयो हो त पंहिंजे कमांडरनि खे या पंहिंजे फ़क़ीरनि खे चई त जेकॾहिं गांधी ॿधिजी पवंदो आहे त सॼो हिंद उथी पवंदो आहे, जॾहिं मां ॿधिजी पियुसि त तव्हां मां केर बि न निकितो। त उन ई खां पोइ जेको सो साईं सूर्य बादशाह गाज़ी फोर्स जा जेको सो बुनियाद विधा ऐं उहा गाज़ी फोर्स इन लाइ ठाही वई हुई त जॾहिं बि जेकॾहिं जेको सो हुर गोरीला जंग या जेका सो तहरीक ते जॾहिं बि रियासती ऑपरेशन थींदो त उहे गाज़ी फोर्स सिंध में रियासत खे या उन टाइम जेको रियासती अमलदार हुया उहे ब्रिटिश हुया, त उन्हनि जे ख़िलाफ़ कारवायूं कयूं वयूं हुयूं। त अॼु असां वटि एतिरी उहा तयारी नाहे जीअं क़ौमी तहरीक वटि जो सिंध खे असां उथलाए सघूं हा। न त हाणे थियणु त ईअं घुरिजे हा त जेसि ताईं जीअं ई हेतिरा नौजवान खंभिया विया ऐं गिरफ़्तारियूं थियूं त पंजाब जा रस्ता बंदि थियल हुजनि हा, पर असां जेको सो उन लेवल ते या उन अमल ते न पहुची सघिया आहियूं। पर जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट जे तरफ़ां मां तव्हां दोस्तनि खे इहा पक ॾियारायां थो त असां इन्हनि सभिनी मामलनि ते गौर फ़िक्र कयूं बि था ऐं असां कोशिशि कंदासीं त हिकिड़ो सिंध एक्शन कमेटी जेकॾहिं
चिटो ऐं साफ़ मौक़िफ़ ऐं सिधी तरह सां सिंध जे लाइ जेका सो जदोजहद करे थी, असां उन्हनि जी हुई हिमायत कयूं बि था। पर उन सां गॾो ई गॾु असां पंहिंजी हिकमत अमलीअ सां जेको सो कोशिशि कंदासीं त रियासत खे ऐं असांजी जंग सिर्फ़ु पीपीअ सां नाहे, पर असांजी जंग असांजो क़ौमी तहरीक जो नुक़्ते नज़र ऐं असांजी जेका बि भलाई ऐं असांजो जेको बि अमल हूंदो उहो रियासत ख़िलाफ़ु हुअणु घुरिजे। छो जो असुलु पाकिस्तान सिंध जो दुश्मन आहे। ही पीपीआर ऐं इहे त जस्ट हिकिड़ा दलाल आहिनि जेके पंहिंजे कुर्सी ऐं पेट बचाइण ख़ातिर चंद सीटुनि ख़ातिर जेको सो रियासत जी दलाली कंदे सिंध खे खपाईंदा रहिया आहिनि। दोस्तो, इहे कुझु ज़रूरी ॻाल्हियूं हुयूं जेके मां तव्हां सभिनी अॻियां रखियूं। ऐं हाणे असां वटि हल छा आहिनि या असांखे छा करणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल में त सिंध जे नौजवान खे कोशिशि करे, सिंध जा जेके बि नौजवान जेके हींअर ई वीडियो ॾिसनि पिया था या लाइव ॾिसनि पिया था, ऐं पोइ जेके बि हिन खे वीडियो खे ॾिसंदा, त मां दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त असांखे इंटरनेशनल लेवल ते जीअं त सिंध जो चिटो मौक़िफ़, सिंध जा जेके बि मीडिया जा इदारा आहिनि या उर्दू मीडिया आहे, उर्दू मीडिया त हुई असां सिंधियुनि जो दुश्मन आहे, त जेके बि ॿिया रिसोर्सिस आहिनि सिंध में जेके मीडिया जे हवाले सां, त असांजूं शयूं, असांजा अमल, असांजो चिटो मौक़िफ़ न पिया था ॿुधाइनि। असांजे तहरीक खे, सिंधियुनि खे दहशतगर्द बणाए पेश कयो थो वञे। त उन वक़्तु असां सभिनी ते इहा ज़िम्मेवारी थिए थी त असां सोशल मीडिया ते पंहिंजो आवाज़ु दुनिया ताईं पहुचायूं। उन ई सिलसिले में जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट तरफ़ां सुभाणे राति जो सुबुह जो 10 बजे खां राति जो 12 बजे ताईं ट्विटर ट्रेंड रखियलु आहे त यूनाइटेड नेशन UN सेव सनान कुरैशी। त मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त उन में हिसो वठनि। जॾहिं त असां कोशिशि कंदासीं त जल्दी जेको सो हिकु पिटीशन ठहिराए करे ऐं उन ते सहियूं वठी करे असां UN में जेको अनरिप्रेज़ेंटेटिव नेशन्स जो चार्टर आहे, उन में असां इहा पिटीशन विझंदासीं त सिंध में जेके बि धारियुनि जा प्रोजेक्ट आहिनि उहे UN जे जनीवा कार्ड जे ख़िलाफ़ु आहिनि। जॾहिं त किथे बि सिंध में के बि दोस्त या का बि क़ौमी तहरीक जो धड़ो या सिंध एक्शन कमेटी जेका बि हड़ताल रस्ता, जेका बि जेको सो एहतजाज या धरणो या रैलीअ जो सॾु ॾिए थी, त असांखे सभिनी खे गॾिजी उन जी हिमायत करणु घुरिजे ऐं असांखे गॾु थी ऐं उन्हनि सां गॾु बीहणु घुरिजे। सिंध जे नौजवाननि खे ख़ासि करे या क़ौमी तहरीक जे कारकुननि खे बग़ैर कंहिं बि जेको सो क़ौमी तहरीक जे कंहिं धड़े जे फ़र्क़ जे हिसाब खां थी करे असांखे हर अमल जेको बि असांजे सिंध जे नौजवाननि जी आज़ादीअ लाइ या सनान खान जी आज़ादीअ लाइ असां जेको बि अमल या का बि हड़ताल या को एहतजाज थिए थो त उन में गॾिजणु घुरिजे। जॾहिं त जेके बि दोस्त सिंध खां ॿाहिरि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहनि पिया था, उहे दोस्त पिणु सोशल मीडिया ते या दुनिया जे जेके बि इदारा आहिनि उन्हनि ताईं पंहिंजो आवाज़ु पहुचाइनि। या सिंध में जेके बि हींअर मिसाल 100,000 नौजवान जेलुनि में आहिनि, त उन्हनि जी फैमिलियूं आहिनि, उन्हनि जा जेको सो घर आहिनि, शायदि को कंहिं घर जो अकेलो वारिस हुजे त असांखे उन्हनि जी इख़्लाक़ी माली मदद करणु घुरिजे ऐं गॾु बीहणु घुरिजे। जेकॾहिं वकील जो कंहिंजे लाइ असां को भलो करे था सघूं त वकील करणु घुरिजनि। त इहे सभु हल आहिनि असां वटि। जॾहिं त जेसिताईं पंजाब जा रस्ता न बंदि कया वेंदा, जेसिताईं पंजाब जी रस्ता रोक न कई वेंदी, जेसिताईं पंजाब जी रसद बंदि न थींदी, जेसिताईं पीपीअ वारनि खे सख़्तु टाइम न ॾिनो वेंदो, सिंध गवर्नमेंट खे जेसिताईं सख़्तु टाइम न ॾिनो वेंदो, त ही असां ते चढ़त कंदा रहंदा। इन जे करे असांखे भरपूर
जवाबु ॾियणु घुरिजे ऐं उन तरफ़ असांखे हिकमत अमली तयारु करे कमु करणु घुरिजे। जॾहिं त जेके बि रियासत जा छाटू आहिनि या जेके क़ौमी तहरीक में गद्दार वेठा आहिनि, असां उन्हनि जी बि जाचा कयूं पिया ऐं उन्हनि जो बि पुछाणो थींदो। ख़ासि करे जेका छापो लॻो या जेका गिरफ़्तारी थी जंहिंमें जिस्कम जा सभु दोस्त हिक ई टाइम ते अरेस्ट थिया, उन जे पोयां कंहिंजो हथु हुयो, असां उन जे तह ताईं ज़रूरु वेंदासीं। बाक़ी रियासत जेकॾहिं इहो सम्झे थी त असांखे हीसाए दॿाए गिरफ़्तारियूं करे या जेको सो चाकिंग करे ऐं सिंध ऐं सिंधू देश ऐं साईं GM सैयद जे फ़िक्र तां हटाए छॾींदी त इहा रियासत जी भुल आहे। जेसिताईं हिकु बि गैरतमंद सिंधी नौजवान या का सूरमी सिंध जी ज़िंदा आहे, तेसिताईं रियासत सिंध ते कब्ज़ो नथी करे सघे। सिंध खे मुस्तक़िल कानूनी बणाइण असां रियासत खे कॾहिं न ॾींदासीं, छो जो ही धरती असांजी आहे, ही वतन असांजो आहे ऐं हिन वतन ऐं धरतीअ ते जंहिंखे बि रहणो आहे सिंध में, उहो शहर में हुजे या ॿहराड़ीअ में हुजे, जिथे बि हुजे, जंहिंखे बि सिंध में रहणो आहे, जेकॾहिं उहो सिंधी बणिजी सिंध में रहंदो, सिंधियुनि सां गॾु रहंदो त रहे। जंहिंखे बि तकलीफ़ आहे त उहो सिंध छॾे वञे, उहो भले धारियो हुजे, उहो भले पंहिंजो हुजे, उहो भले गद्दार हुजे। जेकॾहिं कंहिं ते बि क़ौमी गद्दारीअ जो ज़िमरो आयो त उन खे बख़्श न कयो वेंदो। साथियो, मां इजाज़त वठंदुसि, वरी कोशिशि कंदासीं त अॻे हफ़्ते वरी गॾु थींदासीं ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ मामलनि ऐं मुख़्तलिफ़ मसइलनि ते जेको सो कचहरी कंदासीं। जीए सिंधू देश, जीए साईं GM साईं।